कहाणी तेरहीं उत्साह जो मौत। टुटल अणपूरियुनि कहाणियुनि जी हिकु कहाणी। सियारे जी डिघी रात जा 11 अछो कागर हथ में कलम लिखण लाइ भरपूर उत्साह। 50 ईस्वी जंग लॻल शाम जे महल सिज लथे खां पोइ हल्की ऊंदहि ब्लैक आउट काराण रोशनी न रोड रस्ता बुसा घुटियल लॻंदड़ घिटीअ मां हिकु हिंदू लंघे थो। 4-5 मुस्लमान विकोड़े वञनि था। पंहिंजे बाबे हिंदुस्तान जे जहाज़नि खे टार्च थो ॾेखारे। जासूस आहे। जहनम रसीद कयोसि। न मौला जो कसम इहो ग़लति आहे। अड़े भाण तुंहिंजो वरी मौला कहिड़ो? काफ़िर मौला जो नालो थो वठी पंहिंजे पलीद ज़बान सां। ओचितो DPR उत्साह मरोटियल हथ में कलम अछो कागर राति ॻपल गुज़री वियल लिखण लाइ भरपूर उत्साह ॿरंदड़ सिगरेटनि जो दुंहों फहिलियल हथ में कलम अछो कागर। उस्ताद जुमो मिस्त्री सुबुह जो जॾहिं कारखाने ॾांहुं वञणु लॻो त मामूल जे उबतड़ ज़ाल ॾांहुं ॾिसी पंहिंजे गंभीर मुंहं ते ज़ोरीअ मुर्क मढ़ींदे चयाईं, सिभागी अॼु मतां पंहिंजी आख़िरी गॾिजाणी हुजे। छो धणी खेर कंदो मारिया अहिड़ी वाई त न कढ। अॼु असांजी हड़ताल आहे, शायदि गोली हले। सवाल ऐं ॻोढ़नि बुनल अखियूं, गूंगी ज़बान, बुत हिकु हंधि बूतो बणियल, ॼाणी थी हिते लाश बि न लभंदा आहिनि। ओचितो तबकाती ॾफेड़ फहिलाइण कलम सज़ा उत्साह मरोटियल हथ में कलम अछो कागर ख़ाली राति चौधारी सन्नाटो वाच बीठल हथ में कलम लिखण लाइ भरपूर उत्साह कहाणी जेका बलोचिस्तान जे हिकु ताज़े वाक़िए बाबति। उहा बलोच औरत जंहिंजी ओचितो DPR उत्साह मरोटियल हथ में कलम अछो कागर ख़ाली उहो परियो मुड़ुसु असांखे मोइन जे दड़े खां मोटंदे ॾोकरी स्टेशन ते गाॾीअ जो इंतज़ारु कंदे प्लेटफॉर्म ते मिलियो। तिरकी टोपी बादामी ज़रिन जो कोट हल्की अछी ॾाढ़ी कुतर कयल मुछूं ऐं नास सां नासी थियल हथ में अछो रुमाल जंहिंसां ज़रे नक ऐं चप जो मथियों हिसो सफ़ा पे कयाईं। सिंध यूनिवर्सिटीअ जा शागिर्द आहियो? हा साईं। ॻाल्हाइणु शुरू कयाईं। सिंध खे नए सिर जीआरण जी हलचल? हा। सिंधी हिकु क़ौम सादी सबाजी सादगी ऐं सबाझाईअ कमज़ोरी बणियल। अव्हां नए दौर जा नौजवान आहियो। छा अव्हां ॼाणो था तारीख़ जे हर दौर में कमज़ोरी या हीणाई वॾो ॾोहो आहे। अव्हां मुंहिंजा बच्चा आहियो। अव्हांखे ॿुधायां जॾहिं हिन धरतीअ ते अरबनि ईरानियुनि अरगोननि तुर्खाननि मुग़लनि जे नाजाइज़ पोयरनि हरामी ॿारनि ऐं अंग्रेज़नि ऐं ॿियनि फोरनि ऐं लुटेरनि जा पेरा अञा हिन धरतीअ ते न पिया हुआ तॾहिं हलंदड़ कलम हिकु हंधि बीठल। ओचितो सिंधी का क़ौम नाहे, पाकिस्तान में हिकु ई क़ौम रहे। पाकिस्तानी गद्दारी सज़ा उत्साह मरोटियल हथ में कलम हथ हिकु हंधि बीठल ज़हन ख़ाली राति जो हिकु अछो कागर हथ में कलम लिखण लाइ भरपूर उत्साह। हीउ उन माउ जे लाल जो ज़िकिर आहे जेको ॿोलीअ वारनि किरायल फ़सादनि में गोलीअ जो शिकार थियो। गभरू जवान हाठी भरियल मुंहं ते हल्की मुछुनि जी रीह। सेक्शन उत्साह मरोटियल हथ में कलम हिकु हंधि बीठल। साईं हिन मां जेकॾहिं सिंध जो लफ़्ज़ कढो त बहितर। मां अव्हांजे अणपुछियल सवाल खे सम्झी वियसि। दरअसल प्रेस ऐं पब्लिकेशन ऑडियंस अव्हां पाण सम्झी सघो था। ओचितो सवालनि जो सिलसिलो, जुरत जी घटिताई, पेट जो मसइलो, आज़ादीअ जे मक़सद ते ज़ात खे फ़ोक़ियत, ख़ुदगर्ज़ी, मुनाफ़िकी। लेखक वटां हिननि अणपूरियुनि कहाणियुनि पुठियां हिकु कहाणी आहे, हिकु भरपूर जज़्बे उत्साह जी आत्मकथा। उहो जज़्बो उत्साह जेको ख़तरे तौरु पंहिंजो इज़हार आहे। ज़ात जा पंहिंजे इज़हार ऐं ओसर लाइ आज़ादी घुरे थी। ज़ात जो इज़हार वक़्त जो पड़ाॾो वक़्त जे पड़ाॾे खे कुचले दॿाए सघिजे थो, सघियो वियो आहे। हीअ हिकु मञियल सचाई आहे त ज़ात जो इज़हार वॾी क़ुर्बानी घुरे थो। ही देस जंहिंजे रहवासियुनि जे ख़मीर ऐं सादगी ऐं सबाझाई ॻतियल आहे, सचाई जिन जो गुण आहे, उते साणीअ सोधींदड़
ऐं विकाणल बि रहनि था, जेके ओचिते ॻाट फ़ख्र सां गद्दारी जो एतिराफ़ कनि था। अहिड़ा डोंगी मुनाफ़िक़ बि रहनि था, जे ॾाहव ऐं ॼाण जो ढोंग रचाए वतन विकिणंदड़नि सां साथारी थी वक़्त ऐं मौक़े जो नाटकी रूप धारनि था। जॾहिं संदन बुखिया उॾड़नि था त हू पंहिंजे ॾोहनि ऐं मुनाफ़िकीअ वारनि करतूतनि खे पंहिंजे पर में लिकाइण वास्ते तारीख़ ऐं मुहबतनीअ ते हिकु हटी क़ाइमु करे फ़ितवाउनि जो सहारो वठनि था। तारीख़ जे अखियुनि में हीअ धूड़ विझण जी नाकाम जाखोड़ हिकु पाण ठॻींदड़ मश्किरे वारो नाटक आहे, जेको छा मां बि को सांग रचायां, कंहिं बहाने अटकलबाज़ी हुर्फ़त पंहिंजे ॾोह जे ॿार खे हल्को करण लाइ फ़ितवा जो सहारो वठां? न बहितर आहे एतिराफ़ कयां, पंहिंजे सचे जज़्बे जे इज़हार जी सघ नथो सारियां। हिन एतिराफ़ सां मूंखे हिन हक़ीक़त खे बि मञणु घुरिजे त हीअ मुंहिंजी ज़ात जो मौत आहे ऐं मां आहियां हिकु टुटल रूह। चुरपुर कंदड़ इंसाननि में बि मुअल इंसान ऐं ज़िंदा इंसान हूंदा आहिनि। ज़िंदगीअ जे मुख़्तसिर वस्फ़ हिन रीति बि बयानु करे सघिजे थी त अॻिते उसरंदड़ चुरपुर हिकु जहिड़े इंसान जी मुअल ज़िंदगी, जेको लाइफ जे मैकेनिकल ऐं मढ़ियल रूटीन में हिकु मशीन जे बेजान पुर्ज़े वांगुरु मुक़ररु थियल हदुनि ऐं माणनि मूजिबि चुरपुर करे थो, पर ज़िंदा जीवत वांगुरु अॻिते नथो उसरे। ही उत्साह जो मौत न, ज़ात जे हयात जो मौत आहे।